मुशर्रफ फिरोज खान खबर शामिल कई पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक रत ॾियण जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां फातमिया फाउंडेशन पारां हिकु पुरवकार तक़रीब सिविल अस्पताल में मुनक़िद कई वई, जंहिंजो इब्तिदा सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो कयो। उन मौक़े ते ब्लड बैंक जे इंचार्ज गुलाम अकबर नारे जो AMS सैयद अहमद जलबानी, डॉक्टर सिकंदर अली सूमरो, सीनियर डॉक्टर नूर हुसैन मोरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो चयो त हीउ ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु माण्हुनि में उहो शऊर पैदा करणो आहे त जीअं हू माण्हू ख़ौफ़ ख़तमु थी वञे ऐं रत जी अहमियत ऐं अफ़ादियत खे सम्झी सघनि। छो त अलाह ताला फरमायो आहे त जंहिं हिकु इंसान खे रत जो अतियो ॾेई बचायो उन पूरी इंसानियत खे बचायो। इन करे असांखे इंसान जे बका लाइ कमु करणु घुरिजे। असां ख़ुशनसीब आहियूं जो रत जहिड़े नेमत सां नवाज़ो आहे। उन मौक़े ते 10 माण्हुनि रत जो अतियो पिणु ॾिनो, जंहिं ते समूरनि साथियुनि संदन शुक्रिया अदा कयो।